नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदा हलूं तो सिंध हाई कोर्ट बेरिया टाउन केस में 33 मां 27 FIRs खत्म करण जो हुकुम ॾींदे ज़ैन शाह सूदो ॿियनि खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट में अहिड़े वाक़े जो हिक खां वधीक FIRs दाख़िल करण वारे मामले ते सैयद जलाल महमूद शाह ऐं ॿियनि जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी। अदालत प्रोसिक्यूटर जनरल खां पुछाणो कयो त ॿुधायो वञे हिकिड़े वाक़े जूं 33 FIRs कीअं दाख़िल कयूं वयूं। अदालत चयो त हर FIR में साॻी ॻाल्हि लिखियल आहे त फलाणे हमरा पथराव बि कयो, वरी उन ई वक़्त बाह बि ॾिनी ऐं उन टाइम ते बनडा बि कई। प्रोसिक्यूटर जनरल चयो त असां 27 FIRs ख़त्म करे रहिया आहियूं, बाक़ी 6 FIRs जूं चालान जमा कराईंदासीं। प्रोसिक्यूटर जनरल जे जवाब ते अदालत 27 FIRs ख़त्म करण बाबति 5 ॾींहनि अंदरि ATC कोर्ट में रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम ॾिनो। अदालत बाक़ी 5 FIRs बाबति बि प्रोसिक्यूटर जनरल खां 28 सेप्टेम्बर ते जवाब तलब कंदे चयो त हिक इल्ज़ाम ते 5 केस कीअं दाख़िल करे सघनि था। अदालत चयो त पिटीशन्स ते सिंध सरकार ऐं बेरिया टाउन इंतजामिया मथां इल्ज़ाम आया आहिनि त बनडा वग़ैरह इन्हनि कई है। अदालत प्रोसिक्यूटर जनरल खे हिदायत कई त पिटीशन जे इल्ज़ाम ते तव्हां कहिड़ी जांच कई है, ईंदड़ ॿुधणी ते इन बाबति बि अदालत खे आगाह कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।